अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गज़ाला। अब सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। अफ़गानिस्तान में अमरीकी फ़ौज की वापसी जो फ़ैसिलो दुरुस्त हो ऐं उन फ़ैसिले ते शर्मिंदगी नाहे। चीन ऐं रूस की ख़्वाहिश हुई त अमरीका अफ़गानिस्तान में वधीक डॉलर्स ख़र्च कंदो रहे। काबुल ते तालिबान के कब्ज़े खां पोइ अमरीकी सदर जो बाइडन जो ख़िताब। संदसि चवणु आहे त उन अशरफ गनी खे मशवरो ॾिनो त तालिबान सां ॻाल्हियूं करियो, पर हुन साफ़ इनकार करे छॾियो ऐं चयो त अफ़गान फ़ौज तालिबान सां विढ़ंदी। पर ज़ाहिर आहे त हू ग़लति निकितो। अफ़गान अॻवान हौसला छॾे विया ऐं मुल्क मां फ़रार थी विया। हुननि अफ़गान फ़ौज खे सभु कुझु ॾिनो, पर उन्हनि खे विढ़ण जो अज़्म ऐं हौसलो न ॾेई सघियासीं। गॾियल क़ौमुनि जी सलामती कौंसिल अफ़गानिस्तान में तशद्दुद जे ख़ात्मे जो मुतालबो करे छॾियो। आलमी बिरादरीअ खां जंग सटियल अवाम लाइ इमदाद ॾियण जो बि मुतालबो। सलामती कौंसिल पारां जारी कयल बयान में चयो आहे त अफ़गानिस्तान में तशद्दुद जो फ़ौरी तौर ख़ात्मो कयो वञे। पाकिस्तान में कोरोना वायरस वधीक 95 मरीज़नि खां हयाती खसे वरिती। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 3221 नवां केस ज़ाहिर। 109 मरीज़नि जी हालत ॻणतीअ जोगी ॿुधाई पई वञे। कोरोना विघे फ़ौतुनि जो अंग 24,573 थी वियो। कोरोना जे आकारी केस जी शरह 6.68% रही। सुप्रीम कोर्ट में सीनियर जजिस के नज़रअंदाज करण खिलाफ सिंध बार काउंसिल के सर ते सॼी सिंध में अदालती कार्रवाई जो बाइकॉट। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद, सखर ऐं लाड़कानी डिवीज़न में वकीलन की हड़ताल सबब अदालतुनि में कार वहिंवार सख़्त मुतासिर। वकील अॻवाननि जो चवणु आहे त सीनियर जजिस के नज़रअंदाज करे सीनियरिटी ऐं मेरिट जी लताड़ कई पई वञे। बोदर फार्म में रोड हादसे में ज़ख़्मी थियल हाई स्कूल जो हेडमास्टर मोहम्मद इलियास थे ॿियो ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो। मुंहनि जो दड़ो भरिसां जतन जे लाड़े वटां ॿिनि मोटरसाइकिल में टक्कर। ऐं 8 मुहर्रम हराम के सिलसिले में सिंध समेत सॼे मुल्क में करबला के शहीदन के भेटा पेश करण लाइ मजलिसूं बर्पा करे मातमी जुलूस कढिया पिया वञनि। कराची समेत मुख़्तलिफ़ शहरनि में जुज़वी तौर ते मोबाइल सर्विस मुअत्तल। कराची में 8 मुहर्रम जो मरकज़ी मातमी जुलूस नुमाइश खां बरामद कयो वेंदो। जुलूस की सिक्योरिटी लाइ एम ए जिना रोड के रंडकूं विझी सील कयो वियो।